नाज़रीन नवां ख़बर शेयर कंदा हलूं। ठठो मां वफ़ा अकरम अब्बासी जी रिपोर्ट मुताबिक़ जुंगशाई मकरी रोडनि ते डंपरनि जे बेकाबू आमद और रफ़्त सबबि मक़ामी माण्हुनि लाइ सफ़र करणु अज़ाब बणिजी वियो आहे। ताज़ो ई मुबैना तौरु नशे में धुत हिकु बदमस्त पठान डंपर ड्राइवर जुंगशाई जे जोखिया बिरादरी जे बूहनि सां भरियल सुज़ुकी खे टक्कर हयो, जंहिं जे नतीजे में जुंगशाई जे सब्ज़री ब्रोही सां तालुक़ रखंदड़ शख़्स मोहम्मद रहीम बलोच सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे सिविल अस्पताल मकली मुंतक़िल कयो वियो आहे। हादसे खां पोइ डंपर ड्राइवर मुबैना तौर ते फ़रार थी वियो। वाक़े खां पोइ मक़ामी माण्हुनि में सख़्त कावड़ ऐं ॻणती पकड़ियल आहे। रहवासियुनि जो इल्ज़ाम आहे त जुंगशाई मकली रोड ते डंपरनि जी तेज़ रफ़्तारी लाइ लापरवाही ऐं नशे में ड्राइविंग सबबि रोज़ानो हादसनि जो ख़तरो वधी रहियो आहे, पर इंतज़ामिया डंपर माफ़िया ख़िलाफ़ असराइती कार्रवाई करण खां कासिर नज़र अचे थी। मक़ामी माण्हुनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त वाक़े जो नोटिस वठी फ़रार थियल ड्राइवर ख़िलाफ़ ऐं झंपेड़, नूरियाबाद ऐं जुंगशाई मां ग़ैर क़ानूनी तौर ते क़ीमती पत्थर डंपर में भरे सिकंदर पत्थर ऐं डंपर माफ़िया ख़िलाफ़ पिणु सख़्त क़िस्म जी क़ानूनी कार्रवाई कई वञे।